जेके भी असांजा दोस्त ॾिसनि था सभिनि खे मुंहिंजे तरफ़ां जिगर जलाल चांडे जे तरफ़ां सलाम। दोस्तो असांजो तव्हां सां ॻाल्हि शेयर कयूं पिया त असांजो भाउ नूर मेमण हालाई तमामु सुठो हिकिड़ो सिंध ते कमु कयो आहे। तमामु हिकिड़ो सिंध जूं सकाफ़त जूं तमामु भलियूं भलियूं शयूं हुन आंदियूं आहिनि ऐं हाणे वरी हुन हिकिड़ी पंहिंजी नायाब बोस्की जेका हुन तयारु कई आहे जंहिंजे इंच इंच ते लिखियलु आहे नूर मेमण हालाई। ऐं तव्हां जॾहिं बि उहा ख़रीद कयो त इहो रुॻो ॾिसिजो, छो त दुकान वारा ॿिया टिया जीअं न हिकिड़ी का शइ मशहूरु थींदी आहे पोइ उनखे बदनाम करण जे लाइ पोइ वरी नकुल शयूं तयारु कंदा आहिनि। त उन जे लाइ हिन यार जो हेॾो कमु कयो आहे त इन जे माना मतां बोस्की तव्हां कॾहिं बि वठो त उन में अवल इहा ॾिसो त इंच इंच ते नूर मेमण हालाई लिखियलु आहे। जे नाहे त उहा नकुली बोस्की आहे। इन जो रुॻो ख़्यालु कजो। ऐं असांजो दोस्त नूर मेमण हालाई जो हाला शहर बाईपास रोड ते मेन ते भाऊ जो दुकानु आहे। अस्सलाम वालेकुम या अली सॼी संगत खे